चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल आसिम मुनीर चयो आहे त क़ौम जे अज़ीम क़ुर्बानीनि सां हासिल कयल अमुन हर सूरत में बरक़रार रखियो वेंदो। पाक फ़ौज ख़ैबर पख्तूनख्वा पुलिस ऐं ॿियनि क़ानून लागू कंदड़ इदारनि खे हर मुमकिन सहकार फराहम कंदी रहंदी। ISPR मूजिबि आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर ओरकज़ई ज़िले जो दौरो कयो, जिते हुन वादी तीरा ऐं भरपासे में दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन में हिसो वठंदड़ जवाननि जे अज़म ऐं हौसले खे साराहियो। ISPR मूजिबि आर्मी चीफ खे सिक्योरिटीअ जी मजमूई सूरतहाल ऐं दहशतगर्दीअ ख़िलाफ़ ऑपरेशन्स ते ब्रीफिंग ॾिनी वई ऐं ज़िम थियल ज़िलनि में इस्तेहकाम खे यकीनी बणाइण जे लाइ खयल क़दमनि खां आगाह कयो वियो। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर ऑफिसरनि ऐं जवाननि सां ॻाल्हि ॿोल दौरान हर क़िस्म जे ख़तरनि जो मौसर जवाबु ॾियण लाइ संदन हौसले ऐं तयारीअ खे साराहियो। जॾहिं त आर्मी चीफ ख़ैबर पख्तूनख्वा में पुलिस ऐं क़ानून लागू कंदड़ इदारनि जे सहकार जी बि वाखाण कई। पाक फ़ौज जे जवाननि ऐं क़ानून लागू कंदड़ इदारनि जे शहीदनि खे ज़बरदस्त भेटा पेश कंदे आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो त क़ौम जे अज़ीम क़ुर्बानीनि सां हासिल कयल अमुन खे हर क़ीमत ते बरक़रार रखियो वेंदो। पाक फ़ौज ख़ैबर पख्तूनख्वा पुलिस ऐं ॿियनि क़ानून लागू कंदड़ इदारनि सां हर मुमकिन सहकार जारी रखंदी। ISPR तरफ़ां जारी कयल बयान में चयो आहे त आर्मी चीफ क़ानून लागू कंदड़ इदारनि जी सलाहियत वधाइण जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो ऐं सिक्योरिटी फोर्सिस जी मदद में मक़ामी आबादीअ जे ऐं चयो त इलाइक़े में अमुन बरक़रार रखण लाइ बुज़ुर्गनि जो मुसबत किरदारु आहे। उन खां अॻु पिशावर जे कोर कमांडर ओरकज़ई पहुचण ते आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो इस्तक़बाल कयो, जंहिं बाद जनरल आसिम मुनीर शहीदनि जे यादगार ते गुलनि जी चादर चाढ़ी ऐं शहीदनि खे भरपूर भेटा पेश कई।